नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त पीर जो गोठ में खबर ॾींदा हलूं त अहमदपुर लग गोठ वॾा खंपड़ा में 12 साला नींगर नरेश मल पुट राणो मल माड़े चो सां जवाबदार ताहिर खंपड़ो फज़ुल ऐं गेली मुबैना तौर बदफेली करण जो इंकशाफ थियो आहे। जॾहिं त कमायो मल माड़े चो पारां अहमदपुर थाणे ते नींगर सां बदफेली जी एनसी दाख़िल कराई वई आहे ऐं पुलिस जवाबदार ताहिर खंपड़ो जे पीउ दोस्तमंद खंपड़ो खे गिरफ़्तार कयो आहे। जॾहिं त मुतासिर खानदान घर खाली करे नामालूम हंध मुंतकिल थी विया आहिनि। पीर जो गोठ साफ़िन पारां रातो करण ते माड़ेचा बिरादरी जे चङे मुड़स मुखी शेरो मल ॿुधायो त असांजा टे नींगर 12 साला नरेश मल पुट राणो मल माड़ेचो 8 साला जम्मू मल पुट भूरो मल ऐं 13 साला गुलाब राय पुट परसन राम गोठ भरसां फसुल मां गाह करण विया त जवाबदार ॿिनि नींगरनि खे अॻियां फसुल मां गाह करण जो चई नींगर नरेश राम खे ज़बरदस्ती तशद्दुद करे फसुल में गीले खणी विया। बदफेली जो निशानो बणाए जवाबदार ताहिर खंपड़ो फरार थी वियो। जवाबदार धुर पारां पुलिस जी मदद सां मामले खे लही मिटी करण लाइ माड़ेचा बिरादरी ते दबाव विधो पियो वञे, जंहिं करे मुतासिर खानदान घर खाली करे नामालूम हंध मुंतकिल थी विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।